साईं फरमाइंदा मेराज वारी रात जन्नत घुमियुस। साईं फरमाइंदा हिकड़ी माड़ी ॾिठम जन्नत जी जेका शीशे मां ठहियल हुई। छाजी शीश महल ॾिठो। मूं चयो ही शीशे जी माड़ी कंहिंजे लाइ? या रसूल अल्लाह ही उन तव्हां जे उम्मती जे लाइ रब शीश महल ठाहियो आहे जेको माण्हुनि खे मानी खाराईंदो आहे। खाइण त सद भई सिखायो पर खाराइण सिखो। मुझो पीरन जो पीर दस्तगीर बगदाद वारो सुनो गौसे आजम तो फरमाए त मानू भली मानी खाई खुश थींदा आहिनि। असां भलो ताम ॿियनि खे खाराए खुश थींदा आहियूं। दस्तगीर जा मुरीद खाइण सिखियो ही पर खाराइण बि सिखो। ये माड़ी जन्नत जी उन्हनि जे लाइ लिमन अतअमत आम वताबल कलाम। जंहिंजो ॻाल्हाइण जंहिंजो आवाज़ नरम आ मिठो आ पाकीज़ा आ जेको सुठो ॻाल्हाईंदो आ इहा माड़ी उन जे लाइ रब ठाही। पुट ॻाल्हायो त मिठो ॻाल्हायो पाक ॻाल्हायो सुठो ॻाल्हायो। कंहिंजी दिलि न रहड़ियो कंहिंजा कन न खरड़ियो कंहिंजी दिलि न ॾुखायो कंहिंखे गार ॾियणो गिला करणो लानत करणो मलामत करणो बुरा लफ़्ज़ ॻाल्हाइणो घटिया लफ़्ज़ ॻाल्हाइणो। इहे मुंहिंजा दोस्तो मोमिन जो शान न आहे। मोमिन जे ज़ुबान ते कुथा लफ़्ज़ न ईंदा आहिनि ग़लति ॻाल्हियूं न ईंदियूं। मोमिन ॻाल्हाईंदो आहे त मिठो ऐं नरम ॻाल्हाईंदो आहे। दुनिया में जेतिरा बि झेड़ा आहिनि उन जो बुनियाद ज़ुबान अथव। सम्झो था न? आहे तिया नंढड़ी पर जीअं ॾिसो तीली हूंदी आहे न हिकिड़े वण खे चीरे उन मां तीलियूं ठाहियो त 1000 तीलियूं बणजी वेंदियूं पर हिकड़ी तीली खणी हीअं जो ॿारियो त लखे वणनि खे साड़े छॾींदी आहे। ही ज़ुबान बि तीली वांगुर आहे। के माण्हू इन खे यो पंहिंजो बारूद लॻायूं था वठनि जिथों था लंघनि त बाहि मचाईंदा था वञनि फितने जी बाहि भड़काईंदा था वञनि पिया। तव्हां फितने जी बाहि भड़काइण वारा न थियो तव्हां सुलह वारा अमन वारा सुकून वारा ॿियनि खे ठाहिण वारा ॿियनि खे विढ़ियलनि खे ठाहिण वारा बणिजी वञो। हिकिड़ा वेढ़ाइण वारा ॿिया जोड़ण ऐं ठाहिण वारा। फ़ैसिलो कयो तव्हां कहिड़े धुर में वेंदव। हा भुर भुर छेड़ा आहिनि न। साईं फरमाइंदा ही जन्नत जी माड़ी उन्हनि जे लाइ जेके नरम मिठो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि गंदो ऐं कुंदो